दिल जे पुरशोक दिलासन ते हलिया आयासीं, सूंहं वारनि जे सलामनि ते हलिया आयासीं। न हलियो कंहिं बि शहंशाह जो फरमान असां ते, नींहं वारनि जे नियापनि ते हलिया आयासीं। अस्सलाम वालेकुम जी, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? चाक चङा भला। आई होप त तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, पंहिंजनि सॼणनि सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे दिलि वारनि सां, पंहिंजे ओड़े पाड़े वारनि सां, स्पेशली जरा पंहिंजे घर वारनि सां। सो जिथे हुजो, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। असांजूं दुआऊं, असांजो प्यारु, असांजूं मोहबतूं राति जा ही 2 कलाक। ऐं कोशिशि हूंदी आहे त हिननि मोहबतुनि जे 2 कलाकनि में कुझु अहिड़ा अहसासात हुजनि, कुझु अहिड़ा जज़्बात हुजनि जंहिंखे यादि करे असांजी दिलि खे तसली मिले त हा कोई आहे जेको असांखे जीआरे पियो। सो इहे अहसास, इहे यादूं, इहा मोहबत अव्हांखे घणो अॻियां वठी वेंदी। पर जेकॾहिं तव्हां दिलि में नफ़रत रखंदो कंहिंजे लाइ, दिलि में ॿियाई रखंदो कंहिंजे लाइ, लालच रखंदो दिलि में, मतिलबु जॾहिं जेके जेके बुरियूं शयूं आहिनि उहे तव्हां रखंदो पंहिंजे दिलि में, त पोइ तव्हांजी ज़िंदगी बि घटिजी वेंदी। जेकॾहिं ज़िंदगीअ खे वधाइणो आहे त पोइ ख़ुशि रहणु सिखो, मोहबतूं विरहाइणु सिखो, प्यारु विरहाइणु सिखो, माण्हुनि खे ख़ुशियूं ॾियणु सिखो, तॾहिं तव्हांजी ज़िंदगी वधी वेंदी। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, हिन नंबर खे तव्हां डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो। मैसेज जेकॾहिं तव्हांखे करिणो आहे त पोइ इज़ी आहे, राजा मेमन जो पेज आहे फेसबुक ते, उते हलिया वञो ऐं उन ते वञी मैसेज पंहिंजो मूंखे सेंड कयो। मां ज़रूरु तव्हांजो मैसेज प्रोग्राम में शामिलु कंदुमि। पर कोशिशि कजो जॾहिं बि लाइव कॉल कयो त टीवी जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखिजो ऐं कोशिशि कजो त को न को सुठो सुहिणो गीत, का न का सुठी सुहिणी ॻाल्हि, को न को सुठो सुहिणो शेर ज़रूरु ॿुधाइजो मूंखे कॉल जे ज़रिए। सो प्रोग्राम जो आगाज़ हमेशह सुठे सुहिणे सूफ़ी कलाम सां थींदो आहे। सो अॼु बि हिकिड़े प्यारे कलाम सां पंहिंजे हिन महफ़िल जो आगाज़ था कयूं। अव्हां सभिनी जी नज़र ख़ूबसूरत कलाम इंजॉय कंदा। वेलकम जी अगेन, ख़ुशामदीद, भलीकार। अव्हां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भलीकार थो चवां हिकु दफ़ो ॿीहर। ऐं बिल्कुलु अव्हां सां उहे ई कचहरियूं कंदासीं जेके पाण कचहरियूं कंदा रहंदा आहियूं। पर हक़ीक़त इहा आहे त गर्मी तमामु घणी वधी वई आहे ऐं जॾहिं गर्मी वधी वेंदी आहे त पोइ कुझु ॻाल्हाइण ते बि दिलि न चवंदी आहे। त अॼु मतिलबु उन तरीक़े जी बि ॻाल्हि थी सघे थी। सो गर्मी तव्हां वटि केतिरी आहे? अॼु कराची त 40 हुयो ऐं 40 खां मतिलबु गाॾी में त ईअं फील पियो थियो त 45 आहे, पर हुयो ईअं 40 ताईं। सो तव्हां वटि छा पोज़ीशन आहे गर्मीअ जी? गर्मीअ खां बचण जे लाइ कहिड़ा जेको आहे सो उपाउ वठो पिया तव्हां? सो ज़रूरु प्रोग्राम में शामिलु थी ॿुधाइजो। पर माण्हू कोशिशि करे त गैर ज़रूरी घरां माण्हू न निकिरे ॿाहिरि ऐं कोशिशि करे त 2-3 दफ़ा शावर वठे ॾींहं में, त जीअं माण्हू सेट रहे। वठूं था हिकिड़ी कॉल जी। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम राजा भाई, कहिड़ा हाल आहे? महिराब साईं, तव्हां ॿुधायो? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? महिरबानी, ॿियो ख़ैर आहे? सभु ख़ैर, A1 फर्स्ट क्लास। तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं। केॾी गर्मी आहे भला तव्हांजी तरफ़? गर्मी त आहे, गर्मी जी मौसम आहे, गर्मी हूंदी। गर्मीअ जे मौसम मतिलबु हींअर त हिन दफ़े त गर्मी चए थी त हाणे बचो त ख़बर पए तव्हांखे। हा, एसी में पिया आहियूं। एसी में पियो आहे? ॿियो हाणे बिल बि ॾाढा था अचनि। हा, चलो ठीकु आहे, सुठी। ॿियो ख़ैर आहे? सोलर लॻो पियो आहे, तोखे सेठ माण्हू आहे, ग़रीब माण्हू इहो सोचे नथो। असां फ़क़ीर माण्हू किथां एसी? बाबा एसी फ़क़ीर आहियो तव्हां? हा न यार, तव्हां जहिड़ा फ़क़ीर बि भले हुजनि। चलो महिराब, ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो, ख़ुशि हुजो। महिरबानी महिरबानी। महिराब जोड़े जो साईं। असांजो पुराणो कॉलर आहे, खलड़े खां असांखे शो में शामिलु थींदो आहे ऐं चए थो एसी में बाबा पिया आहियूं। हा, वाक़ई हक़ीक़त आहे त जिन वटि सोलर सिस्टम आहे त उहे त माना ईअं सेट आहिनि। बाक़ी लाइट जो तमामु घणो बहिरान आहे, मतिलबु लोड शेडिंग एतिरी थिए थी जो माण्हू गर्मीअ में ख़बर ई नथी पए। सो ख़ैरु, पंहिंजो पाण खे बचायो, कोशिशि करे पंहिंजे बुज़ुर्गनि खे, पंहिंजे बचड़नि खे जेके त नंढड़ा आहिनि उन्हनि खे बचायो गर्मी खां। गर्मी तमामु घणी अची वई आहे ऐं गर्मी में वाक़ई कॾहिं कॾहिं माना माण्हूअ खे न वणंदो आहे सफ़ा। सो कोशिशि कयो घटि मिलो माण्हुनि सां, कोशिशि कयो पंहिंजे कम सां कमु रखो, जज़्बाती न थियो। गर्मी में घणा माण्हू जज़्बाती थींदा आहिनि ऐं जज़्बात में अची पोइ को वॾो नुक़सानु करे वेंदा आहिनि। त गर्मी में कोशिशि कयो त पाणी घणो पियो ऐं जॾहिं तव्हां घणो पाणी पीअंदो त पोइ तव्हांजो अंदरि थधो हूंदो, ॿाहिरां भले गरम हुजे पर अंदरि तव्हांजो सेट हूंदो। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियुनि जे अहसासनि खे जेकॾहिं तव्हांखे सम्झणो आहे त पोइ असांजी हिन महफ़िल में इहे ॻाल्हियूं बि करणियूं पवंदियूं, इहे ॻाल्हियूं ॿुधणियूं बि पवंदियूं तव्हांखे। सो टेलीफोन नंबर स्क्रीन ते मौजूदु आहे, इन नंबर खे डायल कंदो, प्रोग्राम में लाइव शामिलु थी वेंदो। ऐं हक़ीक़त आहे त जॾहिं लाइट न हूंदी हुई माण्हुनि वटि त पोइ कीअं रहंदा हुया? तव्हां उन्हनि खे सोचियो।
कॉल वठूं जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे सुहिणा साईं, कहिड़ा हाल आहिनि तुंहिंजा? आया तो शुक्रिया। अयान पियो ॻाल्हाए? अयान, हाँ हाँ। कहिड़ा हाल आहिनि अयान? आया सफ़ से आया तो शुक्रिया। हा, गर्मी आहे गर्मी? हाँ जी करनी होगा। हा, ॾाढी गर्मी आहे, इहा हक़ीक़त आहे, गर्मी तमामु घणी आहे। या जब आयो हे दे पासा पुष्टि दो यो सलाम सलाम सिंध कदे इंदो छा थो चईं? वो तो हे दे पासा प्रोग्राम में निकल उनका पुष्टि दो सलाम सिंध कदे इंदो। हलो, प्रोग्राम मैनेजर खे पुछी वठंदासीं। ठीकु आहे, ठीकु आहे, ओके, थैंक यू भाउ, थैंक यू। सलाम सिंध कॾहिं ईंदो बाबा ॿुधायो, माण्हुनि जी डिमांड वधी वई आहे। सो ख़ैर, थैंक यू वेरी मच अव्हांजो प्यार, अव्हांजी मुहबतूं। PSL ज़रूरु तव्हां ॾिठो हूंदो, पाकिस्तान सुपर लीग क्रिकेट जा जेके शौक़ीन आहिनि, जेके क्रिकेट खे सम्झनि था, जेके चवंदा आहिनि त बसि सभु कुझु आहे ई क्रिकेट, त उन्हनि ॾाढो इंजॉय कयो हूंदो। ऐं कल्ह स्पेशली जेको हैदराबाद किंग्समैन एंड पेशावर जो मैच थियो, उहो बि ॾाढो सुठो मैच थियो। ऐं हक़ीक़त आहे त सॼे एतिरी PSL जी हिस्ट्री में, तारीख़ में जेकॾहिं कंहिं दिलुनि में जाइ कई आहे त उहा हैदराबाद किंग्समैन, एतिरो जल्दी जाइ कई आहे त उहा हैदराबाद किंग्समैन आहे। सो हैदराबाद, प्राउड ऑफ यू। ऐं हैदराबाद जे लाइ असां ताड़ी वॼाईंदासीं त उहो फाइनल में पहुती ऐं तमामु ज़बरदस्त तरीक़े सां। ऐं खटणु हाराइण त कमु आहे, हिकिड़ो खटींदो आहे, हिकिड़ो हाराईंदो आहे। त ख़ैर, कल्ह हैदराबाद किंग्समैन जो ॾींहुं न हुयो, पर हैदराबाद किंग्समैन फस्ट टाइम PSL जी टीम ऐं पहिरियों दफ़ो ई फाइनल में पहुती, त तमामु कमाल करे छॾी, तमामु ज़बरदस्त। सो ख़ैर, क्रिकेट जा शौक़ीन बि इंजॉय कंदा हूंदा। पंहिंजो पाकिस्तान सुपर लीग ख़तमु थियो वरी हाणे तव्हांजी टेस्ट सीरीज़ शुरू थियण वारी आहे पाकिस्तान ऐं बांग्लादेश जी, उनखे ज़रूरु इंजॉय कजो। ऐं स्पेशली बाबर आज़म वरी फॉर्म में मोटी आयो आहे, त उन जे लाइ बि ज़बरदस्त असां क्लैपिंग कंदासीं। तो ख़ैर, लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे, प्रोग्राम में लाइव कॉल्स आहिनि ई आहिनि। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम सर। केरु आहे सुहिणा साईं? सर सोना खान मस्तोई इस्लामाबाद महाराजा भाई। मस्तोई साहब, कहिड़े हाल आहिनि तुसां? ख़ुशि वेठे हो तुसां? अल्हम्दुलिल्लाह सर, ठीकु आहे। तव्हां ॿुधायो, तव्हां ख़ुशि आहियो सर? असां बिल्कुलु ठीकु ठाक, तव्हांजी दुआउनि सां तव्हांजे साम्हूं वेठा आहियूं। हा सर, साम्हूं वेठा हो त असां बि पंहिंजो जेको आहे त कार्ड जो सिस्टम तव्हां ॾियणो पिया, पोइ नंबर बिज़ी करण जे लाइ बसि हाणे तव्हांजो नंबर बि लॻी वियो आहे, तव्हांजी ॻाल्हि बि थिए पई मूंसां। जी बिल्कुलु, ॻाल्हि थिए पई। असांजी सॼी फैमिली तव्हांखे ॾिसी रही आहे। तव्हांजी सॼी फैमिली खे खोड़ सारा सलाम। ऐं असांखे ॾिसंदा आहियो, असांजे शो में टाइम ॾींदा आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। अच्छा सर, हिकिड़ो ॿियो लाइव कॉलर जाथां बि शामिलु थियनि, जीअं अगरि तव्हांखे थी सघे त वरी बात शो जे एंड में जेको आहे नाला खणंदो, अञा वधीक ख़ुशी थींदी। यार इहो वरी मूंखां विसरियो वञे, उन महिल ई ॻाल्हि विसरियो वञे, ऐं एंड में किथां यादि रखंदुमि? न सर, पर्ची जो नालो लिखी दो न, केरु किथां शामिल थियो। पर्ची माना खातो खोले छॾियां, बसि थी वई शामिल, ॻाल्हि बि थी वई, कचहरी बि थी वई, हाल वाल बि थी वियो, ॾाढो सुठो थियो। अच्छा त तरी प्यारा वरी जेको आहे त असांजो आवाज़ ॿुधंदा न, चवंदा आहिनि केरु किथां शामिल थियो। चलो, पंहिंजे पहिरीं प्यारनि जे लाइ को शेर ॿुधायो अॼु को भलो। सर शेर न ईंदो हिन टाइम जो। कलाम ॿुधाए, को कलाम ॿुधाए। भैया कलाम ॿुधायो न सर तव्हां। हा। जन जी दिल में आ दगा बेवफा कहिड़ी कंदा, जन मरण ते आ पुॼायो ते दुआ कहिड़ी कंदा। जन दिल ते लॻो साईं, दिल ते लॻो कलाम। माना सम्झो वाह मस्तोई साहब, वाह, छा कजे। अदा मस्तोई साहब असां सां गॾु हुयो, ऐं थैंक यू वेरी मच। ऐं तव्हांजो कलाम बि ॾाढो सुठो हुयो, दिलि ते लॻो सफ़ा कलाम, अहिड़ो कलाम हुयो। सो पाण ॻाल्हि गर्मी जी बि कयूं पिया, ऐं पाण ॻाल्हि क्रिकेट जी बि कयूं पिया। त गर्मी जे हिसाब सां कोशिशि कयो त पाणी थधो पीअंदा कयो, शरबत ठाहे पीअंदा कयो। ऐं स्पेशली जेके आस पास में जेके तव्हां ॾिसंदा आहियो, जिन झुगियूं हुजनि
या अॼु वरी स्पेशली मां ॾिठमि पे जॾहिं आउं पंहिंजे ऑफिस वियुमि पे त नेशनल स्टेडियम में पाकिस्तान वोमेन जी ऐं ज़िम्बाब्वे मुंहिंजे ख़्याल सां ज़िम्बाब्वे वोमेन्स टीम जी न मैच हले पई क्रिकेट। त चारों तरफ़ जेके बि पुलिस वारा हुया रेंजर्स वारा हुया उन्हनि खे कोई माण्हू अची शरबत पियारे पियो वञे, कोई थधो पाणी बि पियारे वञे। त इहो ॾाढो सुठो कमु आहे, सुठो अमल आहे। तव्हां पंहिंजे जेके बि ॾिसो था माण्हू कमु कनि था गर्मी में, तव्हांजे लाइ रोडनि रस्तनि ते बीठा आहिनि त उन्हनि जे लाइ केॾी महिल कूलर ठाहे शरबत जो हलिया वेंदा कयो, ॾाढो सुकून मिलंदव। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं त आहिनि ई आहिनि हिन प्रोग्राम में। कॉल्स बि लाज़मी आहे, कॉल जो हुजणु लाज़मी आहे। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, कहिड़ा हाल है? सभु ख़ैर अदा। केरु पियो ॻाल्हाए? अदा गुलाम नवाणी पियो ॻाल्हायां फुलाड़ी खां। कहिड़ा हाल अथई नुवाणी साहब? ख़ैर ख़ैर दूं त ॿुधायो कुझु ख़ैर सभु आहे? ख़ैर सभु ख़ैर। छा कंदो आहीं? मैंने ईअं हाल अहवाल वरितो अथई वे प्रोग्राम जो ॿुधूं पिया। ऐं तूं कंदो छाईं? कमु कहिड़ो कंदो आहीं? जी कमु कहिड़ो कंदो आहे? कमु कंदो आहे, रश्को हलाईंदो आहे। रश्को हलाईंदो आहे? जी जी हा। किथे ॻोठु पंहिंजे? ते फुलाड़ी शहर में अतला मोरी। हा रश्को आहे या रक्षो आहे, छा आहे? रश्को रश्को कोन्हे। रश्को जेको पीले कलर जो हूंदो आहे जेको पोयां? जी जी हा 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 उहो उनखे चिंगची चवंदा आहिनि या रक्षो चवंदा आहिनि? रश्को चवंदा आहियूं, असां रश्को चवंदा आहियूं। तव्हां रश्को चवंदा आहियो। आहे असल में उहो चिंगची। सिंध जी हा पोइ वरी असल में तूं जेको चईंदो उहो रक्षो आहे, पर जेको तूं वरी चईंदो उहो रश्को आहे। इहो वॾो माना कंफ्यूज़ आहियां ज़िंदगी में। असल में आहे चिंगची। असल में आहे चिंगची ऐं जेको आहे सो असल में आहे रक्षो। हा ऐं तूं जेको चईंदो उहो आहे रश्को। उहो रश्को आहे। हल सुठो ॻाल्हि आहे। कहिड़ा गाना हलाईंदो आहीं रश्के में? हा ॿुधाए को कलाम ॿुधाए को जेको तुंहिंजे रश्के में हलंदो हुजे जेको। वयो बाबा वयो, छा कजे छा कजे छा कजे। ख़ैर दोस्त हुयो, या त बैलेंस ख़तमु थी वेंदो या कॉल डिस्कनेक्ट थी वई हूंदसि। कचहरी सही मज़े वारी थिए पई हुन सां। सो पाण हिकिड़े सुठे सुहिणे गाने जी तरफ़ था हलूं ऐं प्यारो आवाज़ु प्यारो अंदाज़ आहे। प्यार दरियाह आहे दरियाह बि लटिजी थो वञे, नेठि इंसानु आहे इंसान बि मटिजी थो वञे। आफ्ताब फ़तेह जो ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ इंजॉय कंदा। प्यार दरिया दरिया लटिजी थो वञे, प्यार दरिया प्यार दरिया दरिया लटिजी थो
थो वञे। हुस्न आबाज़ मगर इश्क वॾी आफ़त आ। हुस्न आबाज़ मगर हुस्न आबाज़ मगर इश्क वॾी आफ़त आ। इश्क वॾी आफ़त आ। ॿुधो तम त कॾहिं बाज़ बि झटिजी थो वञे। ॿुधो तम त कॾहिं बाज़ बि झटिजी थो वञे। नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे। प्यार दरिया दरिया बुलटजी थो वञे। प्यार दरिया दरिया बुलटजी थो वञे। चंडु हटंदे वञी वीर हटी वींदिया। चंडु हटंदे वञी चंडु हटंदे वञी वीर हटी वींदिया। वीर हटी वींदिया। दूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे। दूर घटिजे थी त उस्ताद बि घटिजी थो वञे। नेठ इंसान इंसान बि मटिजी थो वञे। प्यार दरिया दरिया बुलटजी थो वञे। प्यार दरिया दरिया बुलटजी थो वञे। वेलकम जी अगेन खुशामदीद भलीकार तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में। लाइव विथ राजा सूमर अंगारो हूंदो आहे राति जो 9 खां 11 ऐं 9 खां 11 जेके गीत हलंदा आहिनि उहे कमाल हूंदा आहिनि। असां वटि जेका सिलेक्शन अॼु मास्टर मंज़ूर जो गीत को लॻाइजां शाबत। ऐं छो त असांजी जेका बि इहा सिलेक्शन हूंदी आहे एवरग्रीन आहे। इहे उहे गीत आहिनि जंहिंजी शाइरी बि ॾाढी सुठी आहे, जंहिंजो म्यूज़िक बि ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं जेके वीडियोज़ बि तमामु सिंध टीवी ठाहिया आहिनि त ज़बरदस्त थी हूंदा। सो ज़रूरु अवां इंजॉय कंदा हूंदा आहियूं। उन सां गॾु गॾु पंहिंजी कचहरी जेका थींदी आहे, पंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल्हि थींदी आहे उहा बि ॾाढी मज़े जी हूंदी आहे। सो वठूं था कॉल, ॾिसूं था त केरु आहे हिन वक़्तु असां सां गॾु। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरीबा ख़ुशि आहे? चाक चङी भली? जी आऊं ख़ुशि चङी भली। तव्हां ॿुधायो? सभु सेट A1 फर्स्ट क्लास। गर्मी केतिरी आहे? वधी आहे न वधी आहे? स्कूल विस्कूल बंदि थी विया? छा थियो? गर्मी ॾाढी आहे। गर्मी ॾाढी आहे। स्कूल खुला पिया आहिनि। न स्कूल हिते त बंदि थिया आहिनि कराची में। हिते बंदि आहिनि बाक़ी असां वटि खुला पिया आहिनि। तव्हां वटि खुलिया पिया आहिनि? हलो ख़ैर आहे, खुली बंदि थी वेंदा। गर्मी एतिरी अची वई त बंदि थी वेंदा। पर स्कूल बंदि थींदो आहे त पोइ ख़ुशी थींदी आहे या ॾुखु थींदो आहे? थोड़ी ख़ुशी थींदी आहे। ख़ुशी थींदी आहे? थोड़ी थोड़ी ख़ुशी थींदी आहे। चलो गुड गुड गुड। वेलकम अगेन। तव्हांखे चऊं था कुझु ॿुधाए, को गानो वानो ॿुधाए। गानो तव्हांखे हिकिड़ो मतिलबु पोयम ॿुधाए थी डोरेमोन जो। पोयम यादि कयो अथई? हा तव्हां ॿुधाए थी, थोरो यादि कयो। हा ॿुधाए। जिंदगी सवार दूं एक नई बहार दूं, दुनिया ही बदल दूं मैं तो प्यारा सा चमक
बेकार हूँ मैं किसी का सपना हूँ जो आज बन चुका हूँ सच। अब ये भी मेरा सपना है कि सबके सपने सच में करूँ। आसमां को छू लूं, तितली बन उड़ूं। तितली बन के आसमां को छू लूं। हाँ, ये छा हुयो, पोएम हुयो? डोरेमोन जो पोएम हो। कंहिंजो? डोरेमोन जो। अच्छा ठीक है, मूंखे आवाज़ सम्झ में नथो अचे। हलो ठीक है, थैंक यू अरीबा। अरीबा असां सां गॾु हुई भाई, ज़बरदस्त। मूंखे त हू पोएम यादि आहे, अरे नानी तेरी मोरनी को मोर ले गए, अरे नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था काले चोर ले गए, अरे बाकी जो बचा था काले चोर ले गए। अरे अच्छी नानी प्यारी नानी रुस्सा रुस्सी छोड़ दे, जल्दी से तू पैसे दे दे, तू कंजूसी छोड़ दे। अरे अच्छी नानी प्यारी नानी रुस्सा रुस्सी छोड़ दे, जल्दी से तू पैसे दे दे, तू कंजूसी छोड़ दे। अरे नानी तेरी मोरनी को मोर ले गए, बाकी जो बचा था काले चोर ले गए। मूंखे हिकिड़ो इहो यादि आहे पोएम। ॿियो पैसो लदम पट तां सिंधी बेत आहे यादि। ऐं ॿियो छा, ॿियो बि हिकिड़ो आहे, गीत धणीअ जा गॾिजी ॻायूं, जोथो थदड़ा मींहं वसाए। असां इहे पढ़ियासीं बेत पोएम्स। सो ख़ैर अव्हांजो प्यार, अव्हांजूं मोहबतूं अरीबा, थैंक यू वेरी मच। मां नंढड़ो थी वियुमि, अॼु बचपन में हली वियुमि वापसि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। मुख्तियार हाज मुख्तियार अहमद रुस्तमानी जी राजा साईं, कहिड़ा हाल आहिनि हाजी साहब? ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं सलाम। तव्हां ॿुधायो, ख़ुशि आहियो? सभु सेठ A1 फर्स्ट क्लास। तव्हांजे तरफ़ त बाहि बाहि हूंदी, जिथां पहाड़नि मां बाहि, हेॾा मथां बाहि। बसि सही, इहा गर्मी जी ॻाल्हि था कयो न, असुल ईअं मथो थो फाटे। मथो थो फाटे। त तव्हांजे आस पास हुते वरी हूंदा के ट्यूबवेल हूंदा, की शाख हूंदी, किथे त वेंजण वेंदा हूंदो? ट्यूबवेल आहिनि, शाख आहिनि, मथे पाणी जो आहे सो जंहिंखे तलाउ वॾा हूंदा आहिनि उनखे असां पंहिंजा इलाइक़े जी ॿोली में उनखे कुंभ चवंदा आहियूं। अच्छा, उते आहिनि? हा उहे आहिनि, आबशार ऐं झील आहिनि, ओॾे वेंजण वेंदा आहियूं। वाह 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 वाह, ॾाढो मिठो पाणी, सुठो पाणी हूंदो। हा हा, कुदरती माना पाणी आहे उहो, बरसातनि जो उहो वहंदड़ पाणी आहे, ॾाढो सुठो ऐं थधो पाणी आहे, पर इलाइक़ो गर्म आहे। इलाइक़ो गर्म आहे, पर गर्मीअ में थधो पाणी वसर कोन करे। न न, बसि उहो जेॾी महिल माण्हू उते पाणी जे अंदरि हूंदो आहे त नॉर्मल आहे, निकिरण खां पोइ वरी बेहाल। साॻियो बेहाल, छा कजे छा कजे छा कजे। हलो भलीकार अगेन तव्हांखे पंहिंजे हिन महफ़िल में चऊं था। ॿुधायो कुझु, छा था ॿुधायो अॼु? उस्ताद बुखारी जी सिटूं आहिनि। हा। मच ॿारे या दिलि ठारे, हाय हाय। मच ॿारे या दिलि ठारे, को दिलबर थिए त सही। वाह। अल्लाह पहिरियां महशर थिए त सही। इहा लाइन कटिजी वई तुंहिंजी। शुरू खां ॿुधायां? हा शुरू खां ॿुधाए। मच ॿारे या दिलि ठारे, को दिलबर थिए त सही। आहा। मच ॿारे या दिलि ठारे, को दिलबर थिए त सही। वाह। दोज़ख जन्नत माशा अल्लाह, पहिरियां महशर थिए त सही। वाह। ख्वारियूं थींदियूं या मशहूरियूं, ख्वारियूं थींदियूं या मशहूरियूं, सेजूं सारींदियूं या सूरियूं, हींअर करियूं छा पेशन गोयूं, नीह निशांबर थिए त सही। वाह। अबरूं तबरूं तो बि रखी, अबरूं तबरूं तूं बि रखी थो, सीनो सायो मां बि वतां थो। वाह। अबरूं तबरूं तूं बि रखी थो, सीनो सायो मां बि वतां थो। वाह। मूंखे मंज़ूर आहे मोहा मोह, अहिड़ो मंज़र थिए त सही। थिए त सही। हा। हाणे लाइट हली वञे या बैलेंस तुंहिंजो ख़तम थिए त सही। मूंखे लोह चई थो लोई, हा।
मूंखे लो चई थो लोई पाण पिणी तूं पारस आहीं हा चमकी मोजो चाह बुखारी अहिड़ो उजरो थिए त सही आहा 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 महिरबानी थैंक यू थैंक यू वाह साईं वाह असां बि चयोसीं हाणे बैलेंस ख़तमु थिए त सही फ़ोन बि ख़तमु थिए त सही तमामु वॾो नज़म हुयो ऐं सुठो हुयो थैंक यू अवां महफ़िल में शामिलु थिया मुख़्तियार रुस्तमाणी भई ॾाढो ज़बरदस्त असांजो चवंदासीं त कॉलर आहे ऐं वाही पांदी खां जेको आहे सो कॉल कंदो आहे सो थैंक यू वेरी मच मुख़्तियार अवांजो प्यार अवांजूं मोहबतूं ऐं मोहबतुनि सां गॾु गॾु कोशिशुनि सां गॾु गॾु अहसास ऐं जज़्बात जेके बि आहिनि उहे तव्हांजा कमाल आहिनि सो थैंक यू लाइव कॉल जो हसीन सिलसिलो आहे प्रोग्राम में लाइव कॉल्स ऐं उन सां गॾु गॾु मैसेज अवांजा राजा मेमन जे पेज ते आहिनि उहे बि शामिलु थियनि पिया सो ख़ुशि हुजो आबाद हुजो सदा सलामत हुजो हिकिड़ी कॉल वठूं था अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी केरु पियो ॻाल्हाए कीअं आहियो हा कीअं आहियो आऊं ईअं ई आहियां तव्हां कीअं आहियो तव्हां केरु आहियो मां तव्हांजी अलॻि फैन नालो छा आहे तव्हांजो छो भुलिजी पिया आहियो असांजे शो में साइमा साइमा किथां थी ॻाल्हाए साइमा कंबर कंबर जी उहो जेको शहदाद कोट वारो आहे न सिर्फ़ु कंबर आहे सिर्फ़ु कंबर आहे शहदाद कोट खां नफ़रत आहे तव्हांखे सो ख़ैर भली कार था चऊं दिलि जी गहराइनि सां प्रोग्राम में ऐं ख़ुशि हुजो आबाद हुजो असांजी महफ़िल में शामिलु थी विया आहियो ॿियो छा हाल वाल आहे साइमा जो ॿियो सभु ख़ैरु आहे कहिड़ो ख़ैरु आहे गर्मी लॻी पई आहे ख़ैरु आहे गर्मी ॾाढी हा एॾी गर्मीअ में माना कीअं माना तव्हां चओ था त ख़ैरु आहे मिड़ई ख़ैरु आहे मिड़ई ख़ैरु आहे माना तव्हां उहे आहियो कुझु बि थी वञे हलो ख़ैरु आहे का ॻाल्हि कान्हे मिड़ई ख़ैरु आहे जी चलो गुड सो ख़ैर कुझु ॿुधायो अॼु पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत को गज़ल को गानो इंडियन समुदाय मिड़ई ख़ैरु आहे कुझु ॿुधायो हा लग जा गले आहा के फिर ये आहा हंसी रात हो न हो शायद फिर से जन्म मुलाकात हो न हो बस इतना हो लग जा गले के फिर से हंसी रात हो न हो शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो लग जा गले से हे वाह सही वाह साइमा वाह ठीकु आहे साइमा ॿियो सभु ख़ैरु आहे ओके साइमा असां सां गॾु गॾु हुई भली कंबर खां सो थैंक यू वेरी मच साइमा अवांजो छा कजे सो ख़ैर कंदासीं कुझु कोन ॻाल्हियूं कंदासीं कचहरियूं कंदासीं ऐं कचहरियुनि सां गॾु गॾु जेको आहे सो तव्हांजो लाइव कॉल्स बि प्रोग्राम में शामिलु रखंदासीं ऐं लाइव कॉल सां गॾु गॾु सुठा सुठा गीत बि तव्हांजे लाइ प्ले कंदासीं गाना बि प्ले कंदासीं गाना जॾहिं प्ले कंदासीं त तव्हांखे ज़रूरु वणंदा अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम केरु पियो ॻाल्हाए मां नवाज़ कलंदरानी थो ॻाल्हायां ख़ुशदार बलूचिस्तान मां केरु थो ॻाल्हाए नवाज़ कलंदरानी नवाब कलंदरानी जी जी वाह वाह नवाब साईं ख़ुशि आहियो अलहमदुलिल्लाह थींदो आहे तव्हां ख़ुशि आहियो मां ठीकु आहियां असां गर्मी ऐं सर्दी जी ॻाल्हि हले पियो असां बलूचिस्तान में असांखे हिते मां सर्दी थो थिए साईं हिते गर्मी घणो आहे हुते सर्दी आहे साईं उते सर्दी आहे त पोइ सर्दी वारनि जो वास्तो ई न आहे अॼु असां गर्मी वारनि सां ॻाल्हायूं पिया हा सर्दी गर्मी थींदी रहंदियूं आहिनि सर्दियूं ऐं गर्मियूं थींदियूं रहंदियूं आहिनि वाह जी जी वाह साईं तव्हां भला पहिरियों दफ़ो आया आहियो असांजी महफ़िल में जी जी साईं पहिरियों दफ़ो आहियो शो असांजो ॾिसंदा आहियो हा जी बिल्कुलु कीअं लॻंदो आहे तव्हांखे चैनल थींदा रहिया कीअं लॻंदो आहे जी जी कीअं लॻंदो आहे तव्हांखे शो तमामु सुठो लॻंदो आहे तमामु तव्हांजो जेको अंदाज़ गुफ़्तगू आहे न उहो असां तमामु मज़ो थींदा आहियूं तव्हांजो नालो बि ॾाढो ज़बरदस्त आहे नवाब कलंदरानी हा नवाज़ साईं नवाज़ जी जी नवाज़ कलंदरानी
जी जी साईं वाह आंध्रा साईं, वाह वाह, ठीकु आहे। नवाज़ जी ॿुधाए असांखे को कलाम वलाम ॿुधाए, का गानो शानो ॿुधाए को पंहिंजे आवाज़ अंदाज़ में। साईं गानो जो एतिरो मां पाण शाइरी कंदो आहियां पंहिंजे ज़बान में, असांजो ज़बान बिरावी के बरोई जेको चवंदा आहियूं तव्हां सिंध में, असां हूअं बिरावी चवंदा आहियूं, तव्हां चवंदा आहियूं बरोई। हा हा उहो उन ज़बान में साईं कंदा आहियूं, बाक़ी सिंधी में ॿुधाए दादा, उहो ई कलाम ॿुधाए असांखे, पोइ तर्जुमो करे बि ॿुधाइजां। हा साईं, नन हमो बंदवा कुन कि खुलूसट ज़हरे भी कुने न, हा नन हमो बंदवा कुन कि खुलूसट ज़हरे भी कुने न, मफ वफारा मेहरती ओ मेहरे मिड़े न। माना माना असां उहे माण्हू आहियूं नवाज़ जेके खुलूस सां ज़हर बि पीअंदा आहियूं। हा जेको वफ़ा जे दोस्ती में वफ़ा न हुजे, पोइ वफ़ा खे असां परे भॼाईंदा आहियूं। वाह वाह, ऐं दिलि गम न कर असुल खां ईअं ई थींदो आहे, दिलि जंहिंखे बि ॾिबी आहे उहो ई बेवफ़ा थींदो आहे। पहिरियां त ख़बर हूंदी न आहे, जंहिंखे बि दिलि ॾींदा आहियूं उहो न सम्झंदा आहियूं त असां वफ़ा ई असांखे मिलंदी, वफ़ा जे बदिले वफ़ा ई मिलंदी, पर ईअं थींदो न आहे। तो बि भला मोहबत शगर इश्क विश्क कयो आहे छा? माना उहो वण ई न आहे जंहिंखे हवा न लॻी आहे। हवा न लॻी आहे, बसि खिल ख़ुशि हुज, खिली खिली पंहिंजो वक़्तु गुज़ार, ॿियो छा थो करे सघिजे। महिरबानी, तूं माना हू गानो हिते चई सघिजे थो न, तूं हुजी मां हुजां, तुंहिंजे पायल जी छम छम हुजे। हा हा बसि बसि गाना हलनि पिया साम्हूं, असांजूं ॻाल्हियूं हुजनि, तव्हां हुजो मां हुजां, ॿियो कुझु बि न हुजे। नए इश्क जी दास्तान असां शुरू कंदासीं हाणे, तुंहिंजी ऐं मुंहिंजी। महिरबानी। ख़ैर आहे, तव्हांखे सभु कुझु माफ़ु आहे, तव्हां लाइव इथरा जा कॉलर आहियो, नो इशू। थैंक यू। छा कजे छा कजे छा कजे। हा हलो जी, हिकिड़े सुठे सुठे गीत जी तरफ़ हलूं, प्यारो आवाज़ु प्यारो, मूंखे हिन जो गानो हू वणंदो आहे ॾाढो, मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया, उहो ॾाढो ज़बरदस्त गीत आहे नाहिद अली जो। हा हा ठीकु आहे ठीकु आहे। सो भई नाहिद अली जो ख़ूबसूरत गीत अॼु हलाईंदासीं, ऐं मूंखे पसंदि आहे, फेवरेट आहे मुंहिंजो, इन जे करे गानो ॿियो रेडी कयो हुयो ख़ालिश शाह, पर मां चयो न उहो गानो सुठो आहे ॾाढो हुनजो। सो कॉल वठूं था हिकिड़ी। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सुञाणो केरु पिया ॻाल्हायां? असां सुञाणूं तव्हांखे, हा तव्हां असांखे थोरो टाइम ॾियो त असां तव्हांखे सुञाणूं। ठीकु आहे, ॾिनो जी। ॻाल्हि इहा आहे त असांजी हिकिड़ी भेण हूंदी हुई हैदराबाद में, जंहिंजो नालो त कोन्हे का ख़बर, पर असांखे ख़बर आहे त उहा आहे मिसिस आकिब बबड़ो। सही, असांजो आहे दोस्त साकिब बबड़ो, उनजी आहे भाभी जी, उहा थी वई आहे गुम, गाइब थी वई आहे। हाणे उनखे ॻोल्हण में तव्हां असांजी मदद कयो। हा छा हाल आहे? ॻोल्हियूं वरी गॾु, माना गॾु ॻोल्हियूं। चलो अव्हांखे भली कार। लाइव त हलंदो आहे, मां लाइव ई हूंदो आहियां, हिकु कॾहिं कॾहिं घुसाईंदो आहियां। असां ईंदा आहियूं बाबा, असां पोएं हफ़्ते बि शो कयोसीं, हिन हफ़्ते बि कयो, हर हफ़्ते कयूं पिया शो, ईद खां पोइ अची वियासीं असां। तव्हां ॾिसो कोन था अॼुकल्ह, असांखे अॼुकल्ह तव्हां ॾिसो कोन था। सही ॻाल्हि आहे शायदि। चलो ठीकु, ॿियो छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह, गर्मी इलाही है। गर्मी वधी वई आहे ॾाढी। हैदराबाद त वरी बि हवाउनि जो शहर आहे, पर अॼु गरम हवा हूंदी हैदराबाद में बि। इलाही गर्मी, छा कजे छा कजे छा कजे। हलो छा था ॿुधायो अॼु, क्या गानो ॿुधाईंदो या का शाइरी? ॿुधायो ॿुधायो। कभी लफ्ज़ भूल जाऊं हाँ तो कभी बात भूल जाऊं। हाँ हाँ। कभी लफ्ज़ भूल जाऊं तो कभी बात भूल जाऊं। वाह। उठकर कभी जो तेरे पास से चल दूं। हाँ। उठकर कभी जो तेरे पास से चल दूं, जाते हुए खुद को तेरे पास भूल जाऊं। वाह। कैसे कहूँ तुमने कि कितना चाहा है, हाँ। अगर कहने पे तुमको आऊं तो लफ्ज़ भूल जाऊं। लफ्ज़ भूल जाऊं, वाह सही वाह। अगर कहने पे तुमको आऊं तो लफ्ज़ भूल जाऊं। वाह 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 भाई वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त ज़बरदस्त। असां तॾहिं त तव्हांखे ॻोल्हींदा आहियूं, तव्हां अहिड़ी अहिड़ी पोइट्रीज़ असांखे ॿुधाईंदियूं आहियो। थैंक यू। चलो थैंक यू वेरी मच, हमारे शो में शामिल थिया, सुठो लॻो, थैंक यू। मिसिस आकिब
अबड़ो असां सां गॾु हुई ऐं फ्रॉम हैदराबाद कासिमाबाद, ऐं कासिमाबाद हैदराबाद जी दिलि, ऐं कासिमाबाद मुंहिंजे लाइ बि ख़ासि स्पेशली, छो त ज़िंदगीअ जा काफ़ी साल मुंहिंजा कासिमाबाद हैदराबाद में गुज़रिया आहिनि। पर छा कजे, असां आहियूं मुसाफ़िर, ऐं केॾीमहिल किथे त केॾीमहिल किथे। सो मुसाफ़िरनि जी ज़िंदगी ईअं ई गुज़रंदी आहे, ऐं माण्हूअ खे मुसाफ़िर रहणु खपे। जॾहिं तव्हां मुसाफ़िर हूंदा आहियो त पोइ तव्हांजी ज़िंदगीअ में उहा जेका डेली जी जेका रूटीन आहे उहा चेंज थींदी आहे, नई ऑडियंस ईंदी आहे तव्हांजी लाइफ में, नवां नवां माण्हू ईंदा आहिनि। पोइ केरु को अहिड़ो हूंदो आहे जेको कॉल आहे कंहिंजी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम राजा साईं, छा हाल आहे? चङा भला आहियो? सब ख़ैर साईं अनवर साईं, तव्हां ॿुधायो? ख़ुशि चाक चङा भला? अल्हम्दुलिल्लाह दुआ आहे राजा साईं, ॿियो सभु ख़ैर लॻो पियो आहे। ॿियो हाल वाल कराचीअ जी कीअं मौसम आहे? कराची आवा छो? कराची माशाअल्लाह, कराची वाकई कराची आहे। हा साईं, कराची ए वाह। सो गर्मी आहे, अॼु ॾाढी अॼु गर्मी हुई सॼो ॾींहुं। अॼु दिमाग़ु पंहिंजो बि कमु सफ़ा घटि पियो करे, पर शाम थरी आहे त दिमाग़ु कमु करणु शुरू कयो आहे। माशाअल्लाह गर्मी त न असां वटि बि आहे हिते, माना ॿारहाड़ी जो इलाइक़ो आहे त पाण ख़बर अथव। हा दादू त ॾाढो गरम आहे, ॾाढो गरम। असीं त दादू माना पासे में ई न चला आहियूं। हा चलो भली कार था चऊं, जल्दी जल्दी कुझु ॿुधायो, छो त असांखे गाने ते वञिणो आहे। जी 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 बिल्कुल। सजदों से इश्क कर लो, जवानी बार बार नहीं मिलती। हाँ, सजदों से इश्क कर लो, जवानी बार बार नहीं मिलती। जब अल्लाह ताला मिल जाए तो सब कुछ मिल जाता है। वाह वाह साईं वाह, सुभान अल्लाह। महिरबानियूं कुर्ब। हलूं था भई सुठे सुठे गीत जी तरफ़। प्यारो आवाज़, प्यारो अंदाज़ आहे नाहिद अली जो। आई होप त तव्हांखे ज़रूरु इहो गीत पसंदि ईंदो, छो त इहो आहे मुंहिंजो मोस्ट फेवरेट गीत। हो मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया, हो मुंहिंजे दिलि जा सहारा हलिया। कुर्ब
वेलकम जी अगेन, ख़ुशि आमदीद, भली कार था चऊं तव्हां सभिनी खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम में। ऐं छा कजे छा कजे छा कजे। सो ख़ैर कुझु कोन था कयूं, कचहरियूं कयूं था खोड़ सारियूं, ॻाल्हियूं कयूं था खोड़ सारियूं अवां सां, छो त ॻाल्हियूं माण्हू खे करणु खपनि। जेको बि तव्हांजे ज़िंदगीअ में गुज़रंदो हुजे उहो तव्हां ॿियनि सां ज़रूरु शेयर कंदा कयो। ऐं जॾहिं तव्हां शेयर कंदो त तव्हांजी ज़िंदगीअ में ॾाढी आसानी थींदी। ॿियनि खे ॿुधणु हिकिड़ी माना सम्झो त इबादत आहे। ॿियनि खे तव्हां जॾहिं तव्हां सां माण्हू ॻाल्हाईंदो आहे त उनखे ख़ुशि थी जवाबु ॾींदा कयो, सुठो लॻंदो आहे। सो ख़ैर कचहरियूं खोड़, ॻाल्हियूं खोड़, लाइव कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे प्रोग्राम में। लाइव कॉल्स ऐं मैसेज तमामु घणा आहिनि। मैसेज तमामु दोस्तनि जा प्यारनि जा जेके फेसबुक जे पेज ते अचनि पिया, उन्हनि जी वॾियूं महिरबानियूं, लख थोरा। ऐं उन्हनि खे बि शामिलु कंदासीं, पर शाइरी जॾहिं तव्हां मोकिलींदो त पोइ ॾाढो ज़बरदस्तु कमु थी वेंदो। ऐं काफ़ी माण्हू ईअं ई जेको आहे मैसेज कंदा आहिनि, शाइरी वाइरी न कंदा आहिनि, त पोइ मज़ो न ईंदो आहे। त का पोइट्री ज़रूरु लिखी मोकिलिजो ऐं थोरी देरि में तव्हांजा मैसेज बि प्रोग्राम में शामिलु कंदासीं। सो भई ज़िंदगीअ में मां सवेल चयो त माण्हू खे मुसाफ़िर थी हलणु खपे। ऐं जॾहिं तव्हां मुसाफ़िर थी हलंदा आहियो त पोइ ज़िंदगी उन सफ़र में काफ़ी नवां माण्हू, काफ़ी प्यारा माण्हू, काफ़ी दिलि वारा माण्हू तव्हां खे टच कंदा आहिनि, तव्हां सां मिलंदा आहिनि। ऐं उन में तव्हांखे ख़ुशी थींदी आहे, तव्हांजी दिलि खे तसली मिलंदी आहे, दिलि खे सुकून मिलंदो आहे त हा पाण एवं ई न आहियूं। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, ख़ुशि आहियो न? अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। केरु पियो ॻाल्हाए? अल्हम्दुलिल्लाह, मां सैयदा ताज बीबी काज़ी अहमद। कहिड़ा हाल आहिनि बीबी? ख़ुशि आहियो? चाक चिंगियूं भलियूं? कहिड़ा हाल आहिनि बीबी साहिबा? ख़ुशि आहियो? चाक चिंगियूं भलियूं? हेलो हेलो, टीवी जो आवाज़ बंदि, टीवीअ जो आवाज़ बंदि। अदी अम्मा टीवीअ जो आवाज़ बंदि, न त थी वेंदो वॾो मसालो असांजी ज़िंदगीअ में। बाय बाय, टाटा, अल्लाह हाफ़िज़, गुड बाय। टीवी जो आवाज़ु बंदि कंदा कयो, न त पोइ तव्हांजो फ़ाइदो न आहे कॉल करण जो, कॉल डिस्कनेक्ट थी वेंदी। वफ़ा मीर ख़ान आहे, चए थो दूसरा इश्क मेरी जान नहीं कर सकता, ये तेरा हाफ़िज़ कुरान नहीं कर सकता, ऐसी हालत में तेरे ख्वाब से लूटा है ये जिस्म में अभी बस। छा लिखियो अथई दोस्त? मीर ख़ान तूं एॾी वॾी पोइट्री लिखंदो आहे न, पोइ ॻाल्हि सम्झ खां ॿाहिरि थींदी आहे। जहाज़ेब अली रोदराणी खे सलाम था चऊं, महिरबानी जहाज़ेब, अव्हांखे भली कार था कयूं। वठूं था कॉल जी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। रजा भाई ख़ुशि आहियो? सभु ख़ैर, सभु ख़ैर। अब्दुर्रहमान चावरो, कराची कलेक्शन। जी जी, अब्दुर्रहमान चावरे खे भली कार था चऊं पंहिंजी महफ़िल में। वेलकम वेलकम जी। ॿियो ख़ैर आहे भाई? ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अमन अमन अमन, ज़िंदगीअ में अमन सुकून। बसि मौला तव्हांखे ख़ुशि रखंदो, मौला आबाद कंदो, अलाह कंदो, वरी उमिरि ते ईंदव इंशाल्लाह इंशाल्लाह। बसि हाणे हज जी दुआ कर त हज कयूं, हज बि करे वेंदो अलाह वाली अमर सां गॾु। हा अमर सां ईंदो, पंहिंजे वारिस सां ईंदो। हाल ॿियो ॿुधायो हाल वाल को ज़माने जो? बलूचिस्तान मां फ़ोनूं वोनूं अचनि थियूं त वापसि मोटी आहे? न वापसि न आहे, ॾाढी गर्मी आहे जी। माना वधियल भाती आहे न तूं उते पंहिंजे घर? हा जे हेॾे अमन ॻाल्हायो, अमन जे हेॾे न हेॾे न पुट खे हेॾे गर्मी खे हेॾे सफ़ा न हुई। हा उहो बसि फाथल आहे। उहो हींअर हमरा फ़ोन कई बलूचिस्तान में, साईं असां वटि थधि लॻी पई आहे। तो वटि अलाए कहिड़ो बलूचिस्तान आहे जिते गर्मी आहे? न भाई कूड़ था हणनि बलूचिस्तान वारा माण्हू, बसि गर्मी आहे। तो मां मिड़ई ॻोठु बेज़ार हो, मिड़ई चङो आयो निकितो भलो आहे कराची। हा बसि इहो ई सम्झ वाकई माण्हू बाबू बेज़ार आहे, वञी कमाए छॾे। हा हा, उन्हनि लाथियूं हूंदियूं पोयां देगूं तुंहिंजे। हेॾी मज़े न चवंदा, हेॾी खट ठही पियो आहे, वञे घुमे फिरे। हा घुम फिर घुम फिर घुम फिर घुम फिर। ठीकु आहे ठीकु आहे। मां कॾहिं ईंदुमि तुंहिंजे चकर ते, तुंहिंजे लाइ दॿो मिठाई खणी ईंदुसि, कॾहिं ईंदुसि तुंहिंजे। ॿुधाइजांइ हिकिड़ो ॾींहुं पहिरियां ॿुधाइजांइ त मां हलियो वञा टिकेट वठी। अवा ॿुधाए के वञी इहे न कजांइ भेरी। हिकिड़ो ॾींहुं पहिरियां ॿुधाइजांइ अचण खां त मां अचां थो। जी 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 चलो ठीकु आहे भाई, महिरबानी 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 बाबा महिरबानी। अब्दुर्रहमान चावरो भाई अॼुकल्ह कराची में मौजूदु आहे ऐं कंहिं मिठाई जी शॉप ते जेको आहे सो सिक्योरिटी गार्ड आहे। सो असांखे यादि कंदो आहे, सुठो सुठो माण्हू आहे, ॾाढो प्यारो दोस्त आहे, प्यारो कॉलर आहे असांजो। सो थैंक यू वेरी मच अब्दुर्रहमान। ऐं ॻोठु मिड़ई ख़ैरु आहे, बेज़ार हूंदा ॻोठा। सो काफ़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन मां माण्हू माना घर वारा ई बेज़ार हूंदा आहिनि, ईअं थींदो आहे न। सो भले केरु पाण ते सम्झे त भले सम्झे, मां कैमरामैन जी ॻाल्हि कयईं कोन थो पंहिंजे जी। सो ख़ैर मोहबतूं प्यार ऐं ख़ुशियूं जे अहसासनि में तव्हां सभु शामिलु आहियो। वठूं था कॉल। अस्सलाम वालेकुम।
वालेकुम अस्सलाम अदा राजा। अदा राजा बिल्कुलु तव्हां सां गॾु केरु अदा? गुलिस्तान जोर खां मां फज़ल मोहम्मद शेख। गुल मोहम्मद शेख। फज़ल मोहम्मद शेख। फज़ल मोहम्मद शेख साहब खे भली कार था चऊं। शेख साहब ख़ुशि आहियो? चाक चङा भला? अल्लाह जा सां। गुल मोहम्मद मुंहिंजे पुट जो नालो आहे। गुल मोहम्मद पुट जो नालो आहे। चलो दुको सही लॻी वियो, दुको सही लॻी वियो। ऐं ॿिए नंबर जो नालो गुलाम मुस्तफ़ा उर्फ़ राजा आहे। वाह 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 वाह, महिरबानी महिरबानी। छा कंदा आहियो तव्हां शेख साहब? मां खैरपुर खां रिटायर थी कराची पहुतो आहियां, तव्हांजे पाड़े में कोमल अपार्टमेंट जे भरिसां। वेरी गुड वेरी गुड वेरी गुड। इहो कोमल अपार्टमेंट अलाए किथे आहे? इहा तव्हांजे परफ्यूम चौक जे साम्हूं। असां परफ्यूम चौक ते न आहियूं। मां परफ्यूम चौक ते न आहियां, मां परियां ब्लॉक 13 में रहंदो आहियां। हा बराबर। मुंहिंजो हेॾे दुकानु आहे न 4G नेटवर्क। 4G नेटवर्क तव्हांजो आहे दुकानु? जी 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 जी। उहो तव्हांजो आहे? पंहिंजो आहे, मुंहिंजो पंहिंजो। चलो गुड गुड। पोइ उते वेठा हूंदा सॼो हाणे माना रिटायरमेंट खां पोइ हाणे 4G नेटवर्क जो दुकानु खोलियो आहे? तव्हां मूंखे पुराणो खुलियल आहे, राजा हलाईंदो आहे, हुनजो नालो बि राजा आहे, राजा जानी। माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। महिरबानी। तव्हांखे भली कार था चऊं। कुझु ॿुधायो भला पंहिंजे आवाज़ अंदाज़ में को गीत गज़ल गानो? बसि छेड़ था ॿुधायूं तव्हांखे पिताई साहिब जो। ॿुधायो साईं ॿुधायो, बेत पोइ ॿुधायो। तव्हां कलाम तव्हां ॿुधाइजो, अॻु में कलाम न ॿुधायो पर हाणे अॼु ॿुधाइजो खणी। हाज़ुर 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 ॿुधायो। चए थो ॿुधाए साईं त इंजे चवणी आ विंजे चवणी वे। हा। इंजे चवणी आ विंजे चवणी वे, सॼे सारो ॾे अङण अचिजे उन्हनि जे। वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह। बसि महिरबानी। असांजे कलाम को ॿुधाइजो, पंहिंजी पसंदि जो कोई। हाज़ुर हाज़ुर। अॼु मास्टर मंदूर जो कलाम हलायूं था, उहो तव्हांजे लाइ आहे। ठीकु आहे? वॾी वॾी महिरबानी महिरबानी। छा कजे छा कजे छा कजे। दोस्त हुयो असां सां गॾु गॾु फ्राम गुलिस्तान जोहर कराची। ऐं महिरबानी अवां महफ़िल में शामिलु थिया, सुठो लॻो अवांजो अचणु शेख साहब। ऐं आफ्टर रिटायरमेंट माण्हू खे सुकून ई करणु खपे ऐं कोशिशि करे माण्हू त पंहिंजो ख़्यालु रखे, माण्हू कोशिशि करे त पंहिंजो पाण खे विंदराए वेठो हुजे कंहिं न कंहिं शइ में, भले ॿारनि में हुजे, TV में हुजे, पर विंदरियल हुजे आफ्टर रिटायरमेंट। माण्हू रिटायरमेंट खां पोइ माण्हू वरी नौकरियूं ॻोल्हींदा आहिनि यार, असांखे का मिड़ई कॉन्ट्रैक्ट ते या का प्राइवेट नौकिरी मिली वञे त भई ज़िंदगीअ जा 40 साल तव्हां ॾेई छॾिया जेके कंहिं डिपार्टमेंट खे, त तव्हांजो कमु आहे त पंहिंजो पाण खे उन तरीक़े सां सेट रखो। सो ख़ैर अवां सभिनी खे हिकु दफ़ो ॿीहर भली कार। वठूं था हिकिड़ी कॉलर ॾिसूं था केरु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु आहे? आज़ाद अली कांदड़ो। आज़ाद किथां? खैर आहे राजा भाई। खैर लारकाने खां। कहिड़ा हाल आहिनि आज़ाद? ख़ुशि आहीं? खैर शुक्र अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो? सभु ख़ैर लॻो पिया। अव्हांखे भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ऐं आज़ाद असांखे बि आज़ादु करे कुझु ॿुधाए। जी गर्मी ॾाढी आहे लारकाने में। हा होटल ते तव्हांजो प्रोग्राम पिया ॾिसूं। हा चलो। और गर्मी हिते बि ॾाढी आहे। मिड़ई ख़ुशि न थिजो त हिते कराची में वरी थधि आहे, हिते बि गर्मी आहे। हा वॾो कमु थी वियो आहे। अच्छा साईं। ॿियो ॿुधायो? ॿियो सभु ख़ैर सभु ख़ैर। को कलाम वलाम ॿुधाए भला? कलाम बसि तव्हां ॿुधाए छॾियो असांजे पारां। हलो ठीकु आहे। ओके थैंक यू थैंक यू थैंक यू। वेलकम जी अगेन। ख़ुशि आमदीद भली कार। अवां सभिनी सॼणनि खे दिलि जी गहराइयुनि सां प्रोग्राम लाइव विथ राजा में भली कार था चऊं। सो मोहबतूं प्यार ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जा अहसास हिन प्रोग्राम में शामिल आहिनि। जाज़िब थैंक यू। ऐं मीर मोहम्मद मुग़ल साहब असां सां गॾु आहे। इरशाद अली मुगरी साहब आहे। थैंक यू वेरी मच। अव्हांखे बि भली कार था चऊं दिलि जी गहराइयुनि सां। ऐं हुन सां गॾु गॾु जेके दोस्त कोमल ख़ान थैंक यू वेरी मच। नसीबा बलोच थैंक यू। मोहम्मद इदरीस असां सां गॾु आहे। अव्हांखे बि भली कार था चऊं। सो मोहबतूं अवां जूं जेके मैसेज कंदा आहियो, सुठो लॻंदो आहे तव्हां सभिनी जो अचणु। वक़्तु बदिलिजी वियो आहे ऐं वक़्त सां गॾु गॾु माण्हू खे पंहिंजो पाण खे बि बदिलाइणु खपे, छो त AI जो दौरु आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे। उन सां गॾु गॾु एडवांस शयूं अची वियूं आहिनि जिन जो कॾहिं सोचियो बि न हुयोसीं। मां त कॾहिं न सोचियो बचपन में, पर हाणे त तमामु घणो दुनिया तेज़ीअ सां टेक्नोलॉजी में अॻियां पई वञे। सो कोशिशि कयो त उन्हनि शयुनि में पंहिंजो पाण खे इन्वॉल्व कयो। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातहू। साईं कहिड़ा हाल आहिनि अब्दुल वजीद साहब? जी 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 खैर। तव्हां ख़ुशि आहियो? खैर तबियत ठीकु आहे? सभु ख़ैर A1 फर्स्ट क्लास। जी जी खैर आहे। तव्हां ख़ुशि आहियो? कीअं पई ज़िंदगी गुज़रे? ज़िंदगी सुठी पई गुज़रे।
हाँ चलो 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 तेल महांगो थी वियो हुनखे गाॾी थोरो आस्ते आस्ते हले भई। गाॾी आस्ते पई हले माना हा न ज़िंदगी गाॾी कुझु तेल महांगो थियण जे करे घटि हले भई। ज़िंदगी गाॾी सुठी हलणु खपे न माण्हूअ खे। पाण तेल सस्तो करे थो पए। तेल असां किथे सस्तो कंदासीं, हुकूमत कंदी न भाउ। हा हुकूमत कंदा, असां हुकूमत खे कोशिशि था करियूं। तेल सां गॾु माना ॿियो बि मां चवां ॿियो सभु कुझु सस्तो थी वञे न। सभु पढ़ाई मुफ़्त थी वञे, दवाऊं मुफ़्त थी वञनि, मेडिकल हर शइ मुफ़्त थी वञे, असां कुझु कयूं ई न बसि। कमाइण जी ज़रूरत ई असांखे कमाइण जी ज़रूरत ई न आहे। हा सर हिकु रजिस्टर वरितो हुई 550 रुपए जो, 8 रजिस्टर वठणु। हा 8 किराया बसि हरीबाला। छा कजे, छा ॿियो छा हाल आहे भला, गर्मी कीअं आहे? दुआ अल्हम्दुलिल्लाह गर्मी कुझु अॼु वणी कुझु वधीक आहे। हा हवा घटि पई लॻे। चलो सही आहे। पोइ ॿुधाए को कलाम शलाम ॿुधाए त को गर्मी ख़तमु थिए। हा बस हिकिड़ो कलाम ॿुधाए त पाण काफ़ी कोन ॿुधो आहे। हा ॿुधाए। मुंहिंजा केरु पुछंदो केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उगंदो केरु आ मुंहिंजो हिते रे, केरु आ मुंहिंजो हिते। पंहिंजा बि पंहिंजा नचा ऐं धारियुनि बि आ टिकियो, को बि न आहे यार साथी वक़्तु काटियां पियो अकेलो। मूंखे पंहिंजो केरु चवंदो केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उगंदो केरु आ मुंहिंजो हिते रे, केरु आ मुंहिंजो हिते। आऊं अकेलो होसि हिन दुनिया में ऐं दुनिया मूं लाइ अकेली। हाल मोर में को बि न आहे न ई कोई बांह ॿेड़ी, डोर पंहिंजो केरु पुछंदो केरु आ मुंहिंजो हिते, लुड़क मुंहिंजा केरु उगंदो केरु आ मुंहिंजो हिते रे, केरु आ मुंहिंजो हिते। राजा साहब गानो वणियो साईं, जेकर तूं सहकी न पई आहे त पूरो गानो ॿुधां। सहकी पए, सहकी पए। गर्मी जो आहे न, गर्मी में सहकी पए तूं घबरा न, असां आहियूं न तुंहिंजो हाल केरु, असां पुछण जे लाइ वेठा आहियूं। टेंशन छो थो खणी अदा? न टेंशन कोन्हे, पर चऊं त सही। हा मिड़ई शौक़ु पूरो करणु। जवानी यादगिरी अचे। महिरबानी। अब्दुल मजीद साहब साईं रिटायर सूबेदार आहे ऐं ठटे मकली में रहंदो आहे ऐं अरीबा जो ॾाॾो आहे ऐं वालिद साहब आहे। बहरहाल इहो अञा क्लियर न आहे मूंखे, ॾाढो आहे। सो तव्हांखे भली कार था चऊं, ॾाढो सुठो लॻंदो आहे तव्हां सां ॻाल्हाए, पर एॾो वॾो कलाम न ॿुधाईंदो कर कॾहिं। अहिड़े अंदाज़ में ॿुधाईंदे त माना पोइ सम्झ त माना तूं आहे बसि पोइ टीवी ते, ॿियो केरु ॾिसंदो ई न असांखे। सो ख़ैर अदा अब्दुल मजीद, महिरबानी अवां प्रोग्राम में शामिलु थिया। ऐं खोड़ सारा असांजा रेगुलर कॉलर आहिनि जिन सां मां मस्ती मज़ाक कंदो रहंदो आहियां, स्पेशली अंसार खोसे सां, या हुन सां गॾु ही ईंदो आहे पंहिंजो मुख़्तियार उस्तमाणी ऐं साईं अब्दुल मजीद साहब, या हुन सां गॾु अदी सफ़िया ईंदी आहे। सो इन्हनि सां त वरी माना रिश्तो माना सम्झो त पंहिंजाइप, माना हिकिड़ो घर जा भाती थी विया आहियूं ॼण राति जे पहर में उहे शो में शामिलु थींदा आहिनि एतिरे अरसे खां वठी। सो तॾहिं ई माण्हूअ जी अंडरस्टैंडिंग थी वञे। सो थैंक यू वेरी मच, अव्हांजो प्यार मोहबतूं आहिनि हिन शो में। वठूं था हिकिड़ी कॉल। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मेलेकुम सलाम। वालेकुम सलाम भला। हा वालेकुम सलाम भला। वेलेकुम सलाम कहिड़ो आहे? केरु पियो ॻाल्हाए? ज़ाहिद हुसैन। किथां? मटियारी खां। कहिड़ा हाल आहिनि ज़ाहिद? ख़ुशि आहे? छा कंदो आहे तूं? इलेक्ट्रीशियन है, पकोड़न जो कारीगर है। पकोड़न जो कारीगर है? अरे हिन आईसी सड़ी वई आहे हेॾी? न न हिन खां पुछां थो स्पीकर जी। कारीगर आहीं, पकोड़ा बि ठाहींदो आहीं, ॿियो छा? मदीना मस्जिद स्टाफ जो दुकान हूंदो मुंहिंजो। हा मां यार मटियारी में घणो टाइम थियो आहे, हितां गुज़र थींदो जॾहिं मुंहिंजी जॉब हूंदी हुई टंडो आदम 2005 में। 20 साल थी विया आहिनि। माशाअल्लाह। त मूंखे मूं न ॾिठो आहे। मटियारी में ॾाढो सुठो शहरु आहे मटियारी। असांजा खोड़ सारा उते दोस्त, एडी हूंदो अला ॾिनो मेमुण, अलाए आहे अलाए किथे, ऐं ॿिया बि काफ़ी दोस्त आहिनि उते मटियारी में, कामरान मेमुण वारा। बिल्कुलु 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 बिल्कुलु। ॿियो सभु ख़ैरु? अल्हम्दुलिल्लाह। केरु? तूं अॼु चओ जेको दिलि चवई थी चओ।
दिलनि जा मालिक अल्लाह मुंहिंजे राजा जी पारत अथई हाय हाय राजा जी पारत अथई अल्लाह मुंहिंजे जानी जी पारत अथई वाह दिलनि जा मालिक अल्लाह मुंहिंजे राजा जी पारत अथई वाह साईं वाह वाह साईं वाह वाह साईं वाह अॼु ज़बरदस्त किंजर ते केटी बंदर ते थर मटे ॿुधाईंदो नंगर गाना ते हा तुंहिंजे अदब में उची बीहंदुसि मूं ते एॾी कंदे महिरबानी ओ मुंहिंजा राजा जानी ओ जानी अॼु किंजर ते केटी बंदर ते थर नंगर ते वाह 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 माना हाणे अॼु हाणे तव्हां पकोड़ा संबोसा किथां खाराईंदा इहो मटियारी मां अंदरां अचिणो पवंदो न जेकॾहिं तव्हां ॾे अचिणो हा पवंदो त हा अंदरां अंदरां अचिणो पवंदो त माना तुंहिंजो नालो सोनरी बैंक जे साम्हूं अचिजो कहिड़ी बैंक जे साम्हूं सोनरी बैंक जे साम्हूं बसि ठीकु आहे सोनरी बैंक जे साम्हूं जेको पकोड़ो नालो हूंदो हुनखे मां चवंदुमि दादा तूं हेॾे मूंखे पकोड़ा खारा न राशिद सीमेंट वारे दुकान ते हा राशिद सीमेंट वारो दुकान आहे उते अचिजो वरी सीमेंट वारी दुकान ते पकोड़ा उनजे साम्हूं पंहिंजो स्टॉल आहे अच्छा सीमेंट जी दुकान जे साम्हूं पंहिंजो स्टॉल आहे पकोड़नि जो हा केॾी महिल खां पकोड़ा शुरू कंदो आहे ठाहिणु विचिन खां छा ताईं 10 11 थियो वञनि सुबुह जो केॾी महिल ईंदो आहे सुबुह जो न काढ़ो आहे काढ़ो आहे शाम जो अची विची निमाज़ खां पोइ विची निमाज़ खां पोइ हल सही आहे ठीकु आहे चलो असां हिकिड़ो कलाम ॿुधाइजो वरी फरमाइश बि करींदो हा कर ॿुधाए कहिड़ो कलाम ॿुधंदे मोहबत ॾे तो मोहबत वठ मोहबत में मज़ो आहे हल ॾिसूं था जेको हुजे त उहो तव्हांखे ॿुधायूं था हाज़ुर महिरबानी राय महिरबानी मटियारी में आयो असांजो दोस्त महिरबानी अदा तव्हां प्रोग्राम में शामिलु थिया सो मैसेज बि आहिनि पर मैसेज पोइट्री न मोकिलींदो त पोइ मज़ो न ईंदो पोइट्री लाज़मी मोकिलींदा कयो काफ़ी दोस्त आहिनि जेके पोइट्री न मोकिलींदा आहिनि सिर्फ़ु ईअं ई बसि कचहरी कंदा आहिनि मुमताज़ मंगवाड़ो महिरबानी अदा ज़ुबैर जरवार थैंक यू वेरी मच नसीबो बलोच खे बि सलाम मोहम्मद इद्रीस खे बि सलाम मुनाफ़ मेमन खे सलाम राहिब महर खे सलाम थैंक यू वेरी मच राहिब वफ़ा मीर ख़ान मुगेरी महिरबानी नादिर हुसैन शेख साहब साजिद अली सईद मैसर ज़हरा वजीहा अवां सभिनी खे खोड़ सारा सलाम सो छा कजे कॉल वठूं था सुठा सुहिणा गीत सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं असांजे हिन महफ़िल में हूंदियूं आहिनि पर ॻाल्हि इहा आहे त कॾहिं कॾहिं मुंहिंजी बि दिलि चवंदी आहे त मां बि को सुठो सुहिणो गानो तव्हांखे ॿुधायां सो हू गानो ॿुधो अथव हिकिड़ो ई दर्द अहिड़ो ॾे ज़िंदगी खुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हो ख़ुशियूं लिखियल न आहिनि मुंहिंजो भाग आहे अहिड़ो जंहिंमें न ॾुख ॾिना अथई उहो ॾींहुं आहे कहिड़ो हाणे ज़ख़म ॾे अहिड़ो जीअं दिलि मुंहिंजी टुटी पए जानी मरी वञा मां तुंहिंजी बि जिंद छुटी पए हिकिड़ो ई दर्द अहिड़ो हिकिड़ो ई दर्द अहिड़ो वाह साईं वाह साईं ॾाढो ज़बरदस्त गीत हुयो अहमद मुग़ल जो ऐं उन वक़्त में त ॾाढो सुहिणो हूंदो हुयो इहो गीत ऐं वीडियो बि ॾाढो सुठो आहे सुमेर भुट्टो आहे हुन में मूंखे ॾाढो पसंदि आयो गानो तव्हांखे भाई होप त सुठो हूंदो ॿुधो हूंदो बाक़ी अॼुकल्ह जा जेके नौजवान उन्हनि त इहो गानो कोन ॿुधो हूंदो ऐं कॉल्स जो हसीन सिलसिलो आहे फ़ोन कॉल्स आहिनि ई आहिनि काशी खान थैंक यू वेरी मच ऐं हिना असां सां गॾु ॻाल्हाए फ्रॉम ख़ैरपुर मिशाल फैसल खे बि सलाम था चऊं वेलकम सिद्रा भट्टी खे सलाम थैंक यू वेरी मच सिद्रा अव्हांखे बि खोड़ सारा सलाम काशिफ़ सुमरो खे सलाम असांजो दोस्त प्यारो महफ़िल जो मोर राति जे पहर में ॾिसे पियो असांखे हो मुंहिंजा मस्त मलंग ही मारू डूंगर खां बि ॾाढा हो नियर नई का चीज़ न आहे न की कड़ो लई गंठा
कफनियूं पाए कुल्हनि ते ईंदा, कफनी पाए कुल्हनि ते ईंदा, अजरक जियो ओढा कंदा सभु मस्तु कलंदर, दमादम मस्तु कलंदर। आहा, सो कंदा सभु मस्तु कलंदर, दमादम मस्तु कलंदर। सो प्रोग्राम में हिकिड़ी कॉल वठूं था, उन खां पोइ तव्हांखां मोकिलाईंदा। प्रोग्राम जो वक़्तु हाणे तेज़ीअ सां पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ वञे पियो। सो मोहबतूं, प्यार, ख़ुशियूं ऐं ख़ुशियुनि जा अहसास त हिन महफ़िल में हूंदा ई हूंदा आहिनि, पर कुझु कॉल्स अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजी ज़िंदगीअ में खोड़ सारो बदिलाव आणे छॾींदियूं आहिनि। सो उन्हनि मां काफ़ी सारियूं कॉल्स, स्पेशली जॾहिं ज़ाहिद असांखे कॉल कंदो आहे त ॾाढो सुठो लॻंदो आहे। पाकिस्तानी को न को अहिड़ो एवरग्रीन सदाबहार गीत बि असांखे ॿुधाईंदो आहे। सो मोहबतूं, ख़ुशियूं ऐं गर्मी तमामु घणी आहे भई, ऐं स्पेशली कोशिशि कयो त फज़ूल घरनि खां ॿाहिरि न निकिरो, जेको कमु आहे उते उस ते हरू भरू ॿाहिरि न वञो। हीअ जेका उस आहे, हीअ जेका गर्मी आहे, हीअ तव्हांखे बीमार करे छॾींदी। सो इन बीमारी खां जेकॾहिं बचिणो आहे त कोशिशि कयो पंहिंजो पाण खे गर्मीअ खां बचाइण जे लाइ सुकून कयो ज़िंदगीअ में। सो कचहरियूं ॻाल्हियूं हलनि पियूं ऐं शाह साहब कॉल आहे त ठीकु आहे, त प्रोग्राम खे वाइंड अप कयूं। ओके, त पोइ पाण वठूं था इजाज़त अव्हां खां, ऐं इजाज़त खां पहिरियां ज़रूरु मां इहो चवंदुमि त कोशिशि कंदा कयो त जॾहिं बि असांजी महफ़िल में शामिलु थियो त टेलीविज़न जी आवाज़ खे बिल्कुलु बंदि रखंदा कयो ऐं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फ़ोन ॾांहुं ध्यानु ॾींदा कयो। प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाइण जी तरफ़ आहे। मां वठंदुमि तव्हांखां इजाज़त। वेंदे वेंदे सुठो सुहिणो गीत सादिक फ़क़ीर जो आवाज़ु आहे। आई होप ख़ालिद शाह ॿुधायो वियो मूंखे त ख़ूबसूरत ट्रैक, प्यारो आवाज़ु, प्यारो अंदाज़ आहे, ऐं इहो ॾाढो गीत ज़बरदस्त आहे। आहू परे आ परे आ परे आ परे, आहा, ट्रैक खे इंजॉय कजो ऐं दुआउनि में यादि रखिजो। वरी सुभाणे राति जो 9 बजे थींदी मुलाक़ात तव्हां सभिनी सां। तेसिताईं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। लव यू ऑल, गुड नाइट, टेक केयर, अल्लाह भाई। परे आ परे थी मलता
तां कूक कोयल करे ऊपरे आ परे आ परे आ परे। धर ततियते धरे ऊपरे आ